नाज़रीन, वगण शहर में ईद ख़रीदारी घटि हुअण करे दुकानदार परेशानी जे वर चढ़ी विया आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था नादिर मुखेरी जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, हिन वक़्तु असां वगण शहर जे मेन चौक ते मौजूद आहियूं, जॾहिं त ईद उल अज़हा में बाक़ी वञी जेके 2 ॾींहं बचिया आहिनि, पर जेके हर साल जीअं जेके बाज़ारुनि में रशी हूंदी हुई ऐं मेला मतल हूंदा हुआ, जेके वगण शहर तोड़े मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके माण्हू हूंदा हुआ उहे पंहिंजे ॿारनि सां गॾु ऐं ॿारनि खे वठी करे अचे शहर में ईद ख़रीदारी कंदा हुआ, शॉपिंग कंदा हुआ ऐं ॿार पंहिंजे लाइ जेके शूज़ वग़ैरह ऐं कपिड़ा ख़रीद कंदा हुआ। हिन हवाले सां अचो त हिते जेके शहरी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे? मज़ो न आहे, सफ़ा सम्झो था। अॻिलियूं ईदूं यादि अचनि थियूं त असांखे यकीन कयो अखियुनि में पाणी थो अचे। ॾिसूं था हुनखे ग़रीबनि खे लटनि जे लाइ पैसा कोन्हनि के, सौदे जे लाइ पैसा कोन्हनि के, एतिरो महांग थी वियो आहे जो तमामु सब्जियूं कपिड़ा हर शइ महांग थी वियो आहे। जेतिरो बि थी सघे हुकूमत खे त ख़ुदा वास्ते महिरबानी कनि, ग़रीबनि जे लाइ सस्ताई पकनि त हर को ईद करे सघे। तक़रीबन अमीरनि जी ईद थी ऐं इहे अमीर ईद कंदा, ग़रीबनि जे लाइ कुझु बचो ई न आहे। छा वठनि, लटो था वठनि त अटो नथा वठी सघनि। हाणे ख़ुदा असां उन्हनि वॾनि माण्हुनि खे गुज़ारिश था कयूं जेके उज़हूं कंदा हिन ईद ते, उहे ग़रीब जेके पाड़े में रहनि था उन्हनि जी मदद कनि। अल्लाह खे मञो, चो ग़रीबनि जी सार संभाल। इहो इमरान ख़ान खे छा 12-12 हज़ार ग़रीबनि खे ॾिनो थी, ज़रदारी त कुझु न ॾिनो आहे। मुरादली छा जॾहिं टीवी ते वेहे थो रुगो किरोना जी ॻाल्हि आहे, कॾहिं बुख जी त ॻाल्हि कर साईं। अची गुरबतनि जी ग़रीबनि जी हालत ॾिसो, ग़रीबनि जा बचा बुखनि ते पुछो ग़रीबनि ईद कई आहे। अची ग़रीबनि जा बचा लटा कपिड़ा वधा अथनि। ख़ुदा खे मञो, एहसास कयो, रुझो कुझु ख़ुदा खां रुझो, ख़ुदा जे ख़ौफ़ खां रुझो। इंसान ज़ात जी इज़त कयो, ही काइनात इंसान जे करे पैदा थियो आहे। इंसान ज़ात जी इज़त कयो, इंसान जी मोहबत कयो। हे कूड़ो कागज़ कहिड़े कम जो? फ़क़ीर छा खणी हलंदो? ख़ाली हथ कबर में खणी हलंदो, कुझु बि कोन खणी हलंदो। ईद उल अज़हा जेका वॾी ईद आहे, मुस्लमान जेको आहे सो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि। तक़रीबन माण्हू माना इन ईद में माना करोड़नि रुपयनि जो कारोबार बि थींदो आहे। पर हीअ ईद जेका ईद उल अज़हा जी जेका ईद आहे, इन ते माना जेको आहे ढोरनि जो जेको असां ॾिसूं था सिस्टम, उहो बि घटि आहे, विकिरो घटि आहे, या माण्हुनि जी जेको आहे शहर में ख़रीदारी घटि आहे, माना माण्हू मुअल आहिनि। हा साईं, हीअ जेके ईद उल अज़हा आहे हर साल जा कम बिल्कुलु घटि आहिनि। जिते 25-30 जोड़ा डेली निकिरनि था, उन जॻह ते 5-10 जोड़ा मस निकिरनि था। ऐं माण्हू वटि अवाम वटि पैसो बि कोन्हे, लॉकडाउन हिकु घर वेठा माण्हू पैसो बि कोन्हे, कपिड़ा आंदा सिलाई कयूं। जेको आहे हीअ साल बिल्कुलु असां ॾुखियो लॻो आहे ऐं जेको आहे बिल्कुलु कमु घटि आहे, जंहिंजे करे असां ख़रीद न करे सघिया आहियूं। जेको आहे असीं हुकूमत खे अपील था करियूं त हर शइ ते कुझु रिआयत मिले त ग़रीब गुरबो ख़रीद करे सघे। जेको आहे या कपिड़ो सस्तो थिए, कपिड़ो वठंदा, कपिड़ो आणंदासीं तॾहिं सिलाई कंदासीं न। ऐं कपिड़ो बिल्कुलु महांगो लॻो पियो आहे। जेको 200 मीटर हूंदो उहो 400 मीटर लॻो पियो आहे। त ग़रीब माण्हू पैसो केॾां अचे जो कपिड़ो ख़रीद करे असां दर्जी सिलाई कंदो आहे। इन करे असां बि जिते 20-30 ठहंदा उते 10-5 जोड़ा मस ठहंदा। असीं आला अख़्तर खे अपील था करियूं त बराए महिरबानी हर शइ सस्ती करे वञे, जीअं हर को ग़रीब गुरब जेको आहे ईद पंहिंजे बचनि सां सुकून करे। जी बिल्कुलु, असां जीअं हिते जेके दुकानदार हुया या मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके माण्हू ख़रीदारीअ लाइ आयल हुया त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। कैमरामैन सां टोटाणीअ सां गॾु नादिर अली मुगेरी, मेहरान TV न्यूज़, वगण।